नवाब वली मोहम्मद वेझो सरकारी खूह स्टाफ का बचलपुर वींदड़ 7 किलोमीटर रोड में वॾा वॾा खॾा पवण सबबि मुसाफ़िर सख़्तु ॾुखियाईनि खे मोड़े रहिया आहिनि। उखड़ियल रोड जो मरमती कमु न थियण सबबि 7 मिंटनि जो सफ़र सवा कलाक में तइ थिए थो, जंहिं सबबि भरपासे जा ॻोठाणा तोड़े ॿिया मुसाफ़िर सख़्तु परेशान आहिनि। केतिरनि ई ॻोठनि खे ॻंढींदड़ रोड जो वॾे अरसे खां मरमती कमु न थियण ते सरकारी खूह ऐं बचलपुर ॻोठनि जे रहवासियुनि तहरीक हलाइण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। उन हवाले सां बचलपुर स्टाफ ते हिकु गॾिजाणी पिणु ॻोठाई वई। गॾिजाणी में शरीक ॻोठाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन रोड जी उहा हालत आहे जो को मरीज़ खणी था वञनि त उहो रस्ते में ई फोत थी थो वञे ऐं तड़पंदो रहे थो। हितां माण्हू जेको वञे थो वेंदी वञे थो त उते ईअं महसूसु थींदो आयो आहे त हींअर कंहिं वॾी धूड़ मां निकिरी आयो आहे। ऐं हिननि माण्हुनि सदाईं पीपुल्स पार्टी खे वोट ॾिना आहिनि, हिननि माण्हुनि सदाईं खान मोहम्मद खे वोट ॾिना आहिनि, हिननि माण्हुनि सदाईं चाहियो आहे त असांजे इलाइक़े जा माण्हू सरसब्ज़ हुजनि, पर हिते हमेशह हिननि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। जॾहिं कॾहिं पाणी जा मसइला आहिनि, मक़सदु आहे हिते को बि बुनियादी मसइलो न आहे। हीअ माण्हू सदाईं कॾहिं बीमारियुनि में तड़पंदे मुआ आहिनि, कॾहिं पाणी जे लाइ तड़पंदे मुआ आहिनि। अॼु हिन रोड में ही चाहिनि था त हिते माना रोड जी हालत में ही तड़पी तड़पी मरी वञनि। असां ही सभु दोस्त गॾु थिया आहियूं, जदोजहद शुरू कई आहे, इनशाला ही रोड ठाहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हला त हिन रोड ते 3 शुगर मिलनि जो कमु क्रॉस करे थो। सकरन शुगर मिल, अल्लूर शुगर मिल, हबीब शुगर मिल। ऐं उहा शुगर मिल हर शुगर मिल पंहिंजो रोड सेस कटे थी। ही माण्हू पंहिंजो टैक्स ॾियनि था, उहे पैसा बि अचनि था, पर ही विचा खायो था वञनि। ऐं चवां थो हर सकरन शुगर मिल पैसा ॾिए थी हिन रोड सेस लाइ, पर वॾेरा पंहिंजे ओताकुनि ते पंहिंजी बनियुनि ते ठहिराइनि था। अल्लूर शुगर मिल पैसा ॾिए थी, वॾेरा पंहिंजे घरनि ताईं उहे ठहिराइनि था। हिते हबीब शुगर मिल पैसा ॾिए थी, हर फंड अचे थो, सभु कुझु आहे। ऐं इहो बि ॿुधाईंदो हला त हिन रोड लाइ केतिरा ई चकर फंडस आया आहिनि, पैसा रखिया विया आहिनि, पर हिननि खे नज़रअंदाज़ करे उहे रोड ॿिए पासे खया विया। हींअर बि असांखे ॿुधायो वञे थो वज़ीर आला वटि असां त फंड मंज़ूरु कराए छॾिया आहिनि, कराए त छॾिया आहिनि, पर यकीन कोन थो अचे। तंहिंजे करे असां जदोजहद कई आहे, जॾहिं ही रोड ठहंदो असांजी जदोजहद ख़तमु कंदासीं। इन जे करे सिर्फ़ु त असांजो ही रोड जेको आहे सो ख़तमु थी चुको आहे। बचलपुर तमामु क़दीम शहर आहे, पर हितां जो अफ़सोस सां चवणो थो पए त हितां जा चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि से वोट वठण खां पोइ हिते कॾहिं मुंहुं बि कोन था कनि, न ई हिते जे कंहिं वटि फाते ते बि अचनि था। मां वस वारनि खे इहा अपील थो कयां त हिते जेके बि शुगर मिल माना लॻनि था ऐं उन माना उहे बि जेको आहे हितां कमु लोड थी थो वञे ऐं ट्राला हितां जेको आहे क्रॉस थियनि था। हितां वॾी तिजारत थिए थी, कचो जेको आहे सो हितां लॻे थो, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त असांजा MPA MNA ऐं वस वारा जेके बि आहिनि उहे माठ कयो सुता पिया आहिनि पंहिंजे ओताकनि में, पंहिंजे एसियुनि में, ऐं जेको आहे सो सुता पिया आहिनि। हिते आवाम कहिड़े अज़ाब में भोगे पियो उहा उन्हनि खे का ख़बर ई कोन्हे। ऐं हितां जा जेके माण्हू आहिनि, जेके अबोज माण्हू आहिनि, उन्हनि खे धुतारे धुतारे हितां वोट वठी पंहिंजा भब भरे सिर्फ़ु वेही था रहनि। मां वस वारनि खां मुतालबो थो कयां त महिरबानी करे असांखे हीउ रोड ठाराए ॾिनो वञे। ॿी सूरत में असां जेको आहे सो हर माना एहतिजाज करण जे लाइ तयारु हूंदासीं, धरणो बि हणंदासीं, सिंध सेक्रेटरीट ताईं वञण जी जेको आहे सो कंदासीं जेकॾहिं असांखे रोड ठही न मिलियो। 15 सालनि खां रोड आहे जेको इहो खंडर बणियो पियो आहे ऐं गैराबाद लॻो पियो आहे। हिते सवे ॻोठनि जंहिंजो रोड सां राब्तो आहे ऐं असांजो इहो मुतालबो आहे त चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि ऐं आला ऑफिसरनि खां इहो मुतालबो आहे त हिन रोड जो फौरी तौरु कमु करायो वञे, ऐं न त असां जेको एहतिजाज आहे इन एहतिजाज जो असां दाइरो वधाईंदासीं। असांजा खोड़ सारा बुनियादी मसइला आहिनि, उन्हनि मसइलनि में बिजली आहे, गैस आहे, इस्पताल आहे, स्कूलनि में उस्तादनि जी खोटी आहे, खोड़ सारा मसइला आहिनि, पर मेन असांजो बुनियादी मसइलो जेको आहे सो बचलपुर रोड आहे। असांजो रोड जेको आहे सो खंडर बणिजी चुको आहे। असांजे वस वारनि खां इहो ई मुतालबो आहे, को बि असांजो सियासी एजेंडा न आहे। असांजो MPA MNA ख़ासि करे पीपल पार्टी वारनि खां ऐं वस वारनि वज़ीर आला खां, सिंध जे सदर खां ऐं डिप्टी कमिश्नर खां, इन्हनि खां असांजो मुतालबो आहे त असांजो जेको रोड आहे खंडर बणिजी चुको आहे। बराए महिरबानी करे असांखे बचलपुर रोड ठाराए ॾिनी वञे।
जेको असांजो 6 किलोमीटर आहे 6 किलोमीटर यानी 6 मिंटनि जो सफ़र आहे, लेकिन उन 6 मिंटनि जे जाइ ते असांखे कलाक लॻी थो वञे। असांजा जेके बीमार थी था वञनि उहे हिते ई गस में ई फोत थी था वञनि, जेके अस्पताल ताईं नथा पहुची सघनि, काज़ीअमन ताईं नथा पहुची सघनि, डिलीवरी केस असांजा काज़ीअमन ताईं नथा पहुची सघनि, त उहे गस में जेके आहिनि औरतूं ॿारड़ा मर्द फोत थी था वञनि। छाजे करे? सिर्फ़ु बचलपुर जे रोड जे करे जेको खंडर आहे, बराए महिरबानी सां रोड ठाराए ॾिनी वञे। असां हितां चूंडियल नुमाइंदनि खे चऊं था असांजो रोड तमामु ख़राबु आहे। हितां मोटरसाइकिल ते माण्हू चढ़ी सरकारी को ताईं वञे थो त 5 चकर घटि में घटि गाॾी पंचर थिए थी। हाणे हितां जो आवाम छा करे? परेशान आहे, ॾाढो तमामु घणो परेशान आहे। हिते जेको आहे कारोबार में तमामु तंगी थी वई आहे। हीअ रोड ठहियलु हूंदो हो त अॻु में कारोबार तमामु बहितर हूंदो हो। हींअर ग़रीब माण्हू तमामु परेशान आहे, 2 वक़्तनि जी मानी खाइण लाइ तमामु घणो परेशान आहे। अंग्रेज़ दौर का आबाद शहर है। असो ही गोठ सनती वापारी हिसाब से ज़िले में अहम हैसियत रखे तो। गुज़िरियल 15 सालन का चूंडियल नुमाइंदन की बेध्यानी सबब असो रोड सजो खंडर बणिजी चुको है। असो रोड बचलपुर का सरकारी को ताईं लगभग इनके 25 का 30 गोठ लगन था, पर तंहिं हूंदे भी असांखे असांजे बुनियादी सहूलियतुनि मां रोड जेको आहे सो नथो ठाराए ॾिनो वञे। असांजो ही हक़ आहे, छा असां वोट ॾियूं था? असांजो इहो हक़ न आहे त असां बुनियादी सहूलियत पंहिंजी घुरूं? छा असां पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करे जॾहिं हिननि चूंडियल नुमाइंदनि खे ऐवान ताईं पहुचायूं था त उन्हनि चूंडियल नुमाइंदनि जो बि इहो हक़ आहे त असां ग़रीब आवाम जो आवाज़ु उथारीनि, आला इख़्तियारनि खां मुतालबो कनि त हिननि ग़रीबनि खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। बचलपुर रोड बिल्कुलु खंडर बणिजी चुको आहे, जेको कंहिं बि हिसाब सां हलण जे क़ाबिल न आहे। असां वसवारनि, आला इख़्तियारनि, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, प्राइम मिनिस्टर इमरान खान, वज़ीर आला सिंध, हितां जे मक़ामी चूंडियल नुमाइंदनि, ज़िले इंतज़ामिया खे गुज़ारिश था कयूं, मोदबाना अर्ज़ था कयूं त बराए महिरबानी करे असांखे बचलपुर जे रोड जी नए सिर तामीर कराए ॾिनी वञे। ॾिसी सघो था त जेको बचलपुर रोड 15 सालनि खां वठी हुकूमती बेध्यानी सबबि जेको आहे सो खंडर बणिजी चुको आहे। हर जॻह ते खॾा खॾा, जेको असांजो 7 मिंटनि जो पंधु आहे उहो असांखे 1 कलाक लॻी थो वञे। ऐं उनजी बेध्यानी, हुकूमत जी बेध्यानी, चूंडियल नुमाइंदा जेके असां वटि हिते जेको आहे सो हिन तरफ़ ध्यानु ई नथा ॾियनि। असांजूं बुनियादी सहूलियतूं, सिहत, गैस, ॿियूं बि केतिरियूं आहिनि, पर उहे त असांखे नथियूं मिलनि, पर घटि में घटि असांखे रोड त ॾिनो वञे जेको असांजो बुनियादी सहूलियत आहे। असांजी पहिरीं एजेंडा आहे त बराए महिरबानी करे असांखे रोड ठाराइणो, उन खां पोइ बाक़ी ॿियनि एजेंडनि खे असीं इंशाअल्लाह ताला ते ॾिसंदासीं। तारीख़ी लिहाज़ खां बचलपुर जो ॻोठ वरी अहमियत जो आमिल आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त जेको बचलपुर जो लिंक रोड आहे वो गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां ख़राबु लॻो पियो आहे। खॾा खुबा लॻा पिया आहिनि, जंहिंजे करे न सिर्फ़ु ॻोठाणनि खे पर बचलपुर सां लॻंदड़ ॿियनि 50 ॻोठनि खे बि तमामु घणी तकलीफ़ आहे। कारोबार जे लिहाज़ सां हिते करोड़े अरबे रुपयनि जो कारोबार थिए थो, बोह जो कारोबार, चणनि जो, कणिक जो, फुटिन जो, कमंद जो, पर कंहिं बि क़िस्म जो को बि ध्यानु हितां जे बुनियादी सहूलियतुनि ते न आहे ॾिनो वियो। हिन वक़्तु असांजे गॾु थियण जो बुनियादी मक़सदु इहो आहे त असां आला ऐवाननि में वेठल ज़िम्मेवारनि खे, अख़्तियारनि खे अपील था कयूं त असांजो ही जाइज़ मुतालबो पूरो कयो वञे ऐं बचलपुर जो जेको रोड आहे उनखे नए सिर तामीर करे ऐं असांजी अज़ाब मां जान छॾाई वञे। असांखे रोड ठाराए ॾिनो वञे, ॿियो असांजो को बि मुतालबो कोन्हे। असांखे वॾी तकलीफ़ आहे, असांजी अज़ाब मां जान छॾाई वञे। असां हिन रोड सां अचण वञण जे लाइ नंढा ॿार स्कूल वञनि था, हितां पंहिंजी वर्दी मटाए वञनि त वरी सरकार को ॿी वर्दी ॾियूं तॾहिं उहा मटीन, हितां धूड़ मां भरिजो वञे। गाॾी जे करे बीमार खणी थो वञे त पोयां ॿी गाॾी मोटरसाइकिल बि हुजे गॾु त किथे उहो बीही रहे त ॿी गाॾी घुरायूं। एतिरे क़दुरु असां वॾी हालत आहे हिन रोड सां। महिरबानी करे असांखे MPA वज़ीर आला असांजी गुज़ारिश आहे उन्हनि खे त असांखे रोड ठाराए ॾिनो। रोड मरम्मत न थियो आहे। हितां खां रोड सरकारी खो ताईं सिर्फ़ु 7 किलोमीटर आहे, जेको 1 कलाक जो सफ़र हिते वठे थो टाइम। ऐं को मरीज़ हितां खयों था वञनि त उहो बि टाइम सां कोन थो पहुचे। ॿिया बि काफ़ी सारा मसइला आहिनि, डिलीवरी आहे, कंहिंखे पेट में सूरु आहे तॾहिं बि न। को उस्ताद थो अचे त उहो बि हिते 9 बजे थो अचे पहुचे। रोड में खॾा पइजी विया आहिनि, सिर्फ़ु पथरज़ार आहे रोड जो, काफ़ी सालनि खां कमु न थियो आहे। असां वरी बि मुतालबो कयूं था त महिरबानी करे असांखे रोड ठाराए ॾियो, आवाम जी अज़ाब मां जिंद छॾायो। जिते दुनिया चंड ते वञी पहुती आहे उते असां पंहिंजे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहियूं। रोड जहिड़ी मामूली शइ असांखे नथी ॾिनी वञे। ॼाणे वाणे असांजे बचलपुर जे आसपास जे एरिया खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। असां मुख़्तलिफ़ सियासी पार्टी जे अॻुवाणनि खे, MNA, DC साहिब, सभिनि खे हथ वधी गुज़ारिश था कयूं त ख़ुदारा असांखे सरकारी खां बचलपुर ताईं रोड तामीर करे ॾिनो वञे। ॻोठाणनि चेताव ॾिनो त रोड ठाराइण लाइ शुरू थींदड़ एहतिजाजी तहरीक तेसि ताईं जारी रहंदी जेसि ताईं रोड
ठही रास नथो थिए। हुननि तक जे MNA सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह ऐं MPA खान मोहम्मद डाहिरी ऐं अॻूणे MPA सैयद फसी अहमद शाह समेत PP क़यादत खां मुतालबो पिणु कयो आहे बचलपुर रोड ठाराए अज़ाब मां जिंदाजी कराई वञे।